नौशर फिरोज का खबर शामिल की पिया मंजूर मलक जी रिपोर्ट मुताबिक सिंध बार काउंसिल जो अगूणो मेंबर ऐं ज़िला बार काउंसिल नौशर फिरोज जो सदर रहंदड़ नामियारे वकील अब्दुल सलाम लोरानी जी 5 वर्सी ज़िला बार काउंसिल नौशर फिरोज में मल्हाई वई। वर्सी तकरीब के खिताब कंदे सिंध बार काउंसिल के मेंबर एडवोकेट अब्दुल सत्तार लोरानी, नईम लोरानी, ज़िलाई सदर अब्दुल रहीम अब्बासी, अशफाक अहमद ट्रगड़, अरबाब चांडियो, शेर मोहम्मद उजड़, अयाज मरी, अब्दुल करीम लोरानी, मलीर मंगरियो, लियाकत बिरोई, अमर इम्तियाज मेमन, सागर सोहेल मंगी ऐं ॿियनि जो अब्दुल सलाम लोरानी एक बेहतरीन वकील हुजण सां गॾु इंसान दोस्त शख्स हुयो जंहिं सदाई मज़लूम ऐं ग़रीब माण्हुनि जा केस मुफ़्त में विढ़ंदो हुयो। उन खां अलावा हुन ज़िला बार काउंसिल जो बुनियाद विझी वकीलनि खे हिकु बेहतरीन प्लेटफॉर्म ॾिनो। संदन जूं कयल ख़िदमतूं हमेशह यादि रहंदियूं। अब्दुल सलाम लोरानी वकील बिरादरीअ जो हॾ ॾोखी ऐं बेहतरीन लीडर हो। अहिड़ो इंसान असां खां विछड़ो ज़रूरु आहे पर विसरियो न आहे।